أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إنا أنزلنا التوراة فيها هدى ونور يحكم بها النبيون الذين أسلموا للذين هادوا والربانيون والأحبار بما استحفظوا من كتاب الله وكانوا عليه شهداء فلا تخشوا الناس واخشوني ولا تشتروا بآياتي ثمنا قليلا ومن لم يحكم بما أنزل الله فأولئك هم الكافرون. وكتبنا عليهم فيها أن النفس بالنفس والعين بالعين والأنف بالأنف والأذن بالأذن والسن بالسن والجروح قصاص فمن تصدق به فهو كفارة له ومن لم يحكم بما أنزل الله فأولئك هم الظالمون. وقفينا على آثارهم بعيسى ابن مريم مصدقا لما بين يديه من التوراة وآتيناه الإنجيل فيه هدى ونور ومصدقا لما بين يديه من التوراة وهدى وموعظة للمتقين. وليحكم أهل الإنجيل بما أنزل الله فيه ومن لم يحكم بما أنزل الله فأولئك هم الفاسقون. وأنزلنا إليك الكتاب بالحق مصدقا لما بين يديه من الكتاب ومهيمنا عليه فاحكم بينهم بما أنزل الله ولا تتبع أهواءهم عما جاءك من الحق لكل جعلنا منكم شرعة ومنهاجا ولو شاء الله لجعلكم أمة واحدة ولكن ليبلوكم فيما آتاكم فاستبقوا الخيرات إلى الله مرجعكم جميعا فينبئكم بما كنتم فيه تختلفون. ونحكم بينهم بما أنزل الله ولا تتبع أهواءهم واحذروا من يفتنونك عن بعض ما أنزل الله إليك فإن تولوا فاعلم أنما يريد الله أن يصيبهم ببعض ذنوبهم وإن كثيرا من الناس لفاسقون. أفحكم الجاهلية يبغون ومن أحسن من الله حكما لقوم يوقنون. صدق الله العظيم. बेशक असां नाज़िल कयो आहे असां तौरात इन्ही में हिदायत आहे ऐं नूर आहे फ़ैसिलो कनि था इन सां नबी जिन फर्मा बरदारी कई इस्लाम आंदो उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके यहूदी बणिया ऐं अल्लाह वारा बुज़ुर्ग ऐं आलिम उन जे करे जो हिफ़ाज़त कराया विया अल्लाह जे किताब खां या मुहाफ़िज़ बणाया विया अल्लाह जे किताब जा ऐं हुया इन्हीअ ते शाहिदी ॾींदड़ पोइ न ॾिजो तव्हां माण्हुनि खां ऐं ॾिजो तव्हां मूंखां ऐं न ख़रीद कयो मुंहिंजे आयतुनि जे पैसनि थोरड़नि खे ऐं जेको नथो फ़ैसिलो करे उन सां जो नाज़िल फ़रमायो अल्लाह ताला पोइ इहे काफ़िर आहिनि। ऐं लिखियोसीं असां इन्हनि ते इन्हीअ में त बेशक जान जे बदिले जान आहे अख जे बदिले अख आहे ऐं नक जे बदिले नक आहे ऐं कन जे बदिले कन आहे ऐं ॾंद जे बदिले ॾंद आहे ऐं ज़ख़म पाड़ झाड़ आहिनि बराबरि सराबरि आहिनि। पोइ जा माण्हू सदको कयो इन सां पोइ इहो कफ़ारो आहे इन जे लाइ ऐं जेको नथो फ़ैसिलो करे उन सां जो नाज़िल फ़रमायो अल्लाह ताला पोइ इहे ज़ालिम आहिनि। ऐं मोकिलियोसीं असां इन्हनि जे निशाननि ते ईसा इब्न मरियम अलैहिस्सलाम खे तस्दीक़ कंदड़ आहे उन जे लाइ जेको इन जे आॾो तौरात आहे ऐं ॾिनोसीं असां इन खे इंजील इन
हिदायत ऐं नूर आहे ऐं तस्दीक कंदड़ आहे उन जे लाइ जो इन जे आॾो तौरात खां आहे ऐं हिदायत आहे ऐं वाइज़ आहे नेकोकारनि जे लाइ परहेज़गारनि जे लाइ। ऐं इंसाफ़ फ़ैसिलो कनि इंजील वारा उन सां जो नाज़िल फ़रमाए अल्लाह ताला इन में, ऐं जेको नथो फ़ैसिलो करे या न फ़ैसिलो कई उन सां जो नाज़िल फ़रमायो अल्लाह ताला उहे इहे फ़ासिक़ आहिनि। नाज़िल कयो आहे असां तुंहिंजे तरफ़ किताब हक़ सां तस्दीक कंदड़ आहे उन्हनि जे लाइ जेको उन जे आॾो आहिनि किताब, ऐं पोइ फ़ैसिलो कर तूं इन्हनि जे दरमियान उन सां जो नाज़िल फ़रमाए अल्लाह ताला, ऐं न ताबेदारी कर तूं इन्हनि जे नफ़सानी ख़्वाहिशुनि जी उन खां जो आयो तो वटि हक़ खां। हर हिकिड़े जे लाइ बणायोसीं असां तव्हां मां शरीयत ऐं तरीक़ो, जेकॾहिं चाहे अल्लाह ताला त करे तव्हांखे उम्मत हिकिड़ी, पर हिन लाइ त आज़माए तव्हांखे उन में जो ॾिनई तव्हांखे पोइ अगराई कयो तव्हां भलाई जे कमनि में अल्लाह जे तरफ़ आहे मोटणु तव्हां समूरनि जे समूरनि जो, पोइ ख़बर ॾींदो तव्हांखे उन शइ जी जेको तव्हां जंहिं में इख़्तिलाफ़ कंदा हुयो। ऐं फ़ैसिलो कर तूं इन्हनि जे दरमियान उन शइ सां उन सां जो नाज़िल फ़रमाए अल्लाह ताला, ऐं न ताबेदारी कर तूं न कढ लॻ तूं इन्हनि जे नफ़सानी ख़्वाहिशुनि जे, वहदरुम ऐं पासो कर तूं इन्हनि खां जो फितने में विझनि तोखे, आज़माइश में विझनि तोखे, उन बाज़ खां जो नाज़िल कयो अल्लाह ताला तुंहिंजे तरफ़ इम्तिहान में विझनि तोखे, उन बाज़ खां जो नाज़िल कयो अल्लाह ताला तुंहिंजे तरफ़। पोइ जेकॾहिं पुछी ॾिनऊं ॼाण तूं बेशक रुगो इरादो फ़रमाए थो अल्लाह ताला त पहुचाए इन्हनि खे इन्हनि जे कुझु गुनाहनि जे सबबा, ऐं बेशक घणा माण्हुनि मां अलबत फ़ासिक़ आहिनि। छा को जाहिलियत वारा फ़ैसिला तलब कनि था, ऐं केरु आहे वधीक सुहिणो अल्लाह खां फ़ैसिले जे एतबार सां अहिड़ी क़ौम जे लाइ जेका क़ौम यकीन रखे थी। सूरतुल माइदा जो 4 रुकू ऐं 6 सिपारे जो 10 रुकू, आयत नंबर 43 खां वठी आयत नंबर 50 ताईं मुकम्मल रुकू तर्जुमे समेत तिलावत कयोसीं। इन्हनि आयात जो तफ़सीर इंतिहाई इख़्तिसार सां मारिफुल क़ुरान जुल्द 3 उर्दू वारो सफ़ो नंबर 159 तां पेश कजे थो। पहिरीं आयत में अल्लाह ताला फ़रमाए त असां तौरात खे नाज़िल कयो आहे जंहिंमें हिदायत बि आहे ऐं नूर बि आहे। इन ॻाल्हि जे तरफ़ इशारो आहे अॼु जेका शरीयत तौरात खे मनसूख़ कयो थो वञे त उन में तौरात जी का तनक़ीस न आहे, बल्कि तग़युर ज़माने जे सबबा तग़युर अहकाम जे ज़रूरत जे मातहत ईअं कयो वियो, वरना तौरात बि अल्लाह ताला जी नाज़िल करदा किताब आहे। उन में बनी इसराइल जहिड़ा उसूल हिदायत मज़कूर आहिनि ऐं हिकु ख़ासि नूर जेको रूहानी तौर ते उन्हनि जे दिलनि ते असरअंदाज़ थिए थो। उन खां पोइ अल्लाह सी फ़रमाए यहकुमु बिहन नबियुन अल्लज़ीना अस्लमू लिल्लज़ीना हादू वर्रब्बानियून वल अहबार। तौरात खे असां इन लाइ नाज़िल कयो हुयो त जेसिताणी उन जी शरीयत खे मनसूख़ न कयो वञे उन वक़्त ई अचण वारा अंबिया उन जा नाइब अल्लाह वारा उलमा सभु उन तौरात जे मुताबिक़ फ़ैसिला कनि, इन्ही क़ानून खे दुनिया में हलाइनि। उन में अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जा नाइबीन ॿिनि क़िस्मनि में ज़िक्र कयल आहिनि। पहिरें नंबर ते रब्बानीयून, ॿिए नंबर ते अहबार। रब्बानी रब जे तरफ़ मनसूब आहे जंहिंजे माना आहे अल्लाह वारा। अहबार हिबिर जी जमा यहूद जे मुहावरे में आलिम खे हिबिर चइबो हो, अगरचे ॻाल्हि ज़ाहिर आहे त जेको अल्लाह वारो हूंदो ज़रूरी आहे त उनखे अल्लाह जे ज़रूरी अहकाम जो इल्मु बि हूंदो, वरना बग़ैर इल्म जे अमल नथो थी सघे ऐं बिना अहकाम इलाहिया जे इताअत ऐं अमल जे कोई माण्हू अल्लाह वारो नथो थी सघे। अहिड़ी तरह अल्लाह वटि आलिम उनखे चयो थो वञे जेको पंहिंजे इल्म ते अमल बि कंदो हुजे, वरना उहो आलिम जेको अहकाम इलाहिया खां वाक़िफ़ हुजण जे बावजूद ज़रूरी फ़राइज़ वाजिबात ते बि अमल नथो करे, न उन्हनि जे तरफ़ कोई ध्यानु ॾिए थो, उहो अल्लाह ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि जाहिल खां बि बदतर आहे। सिर्फ़ु डिग्री हासिल करणी न आहे,
मौलवी थी वियो डिग्री हासिल कई, ईअं न आहे। उन जो नतीजो इहो आहे त हर अल्लाह वारो आलिम हूंदो आहे ऐं हर आलिम अल्लाह वारो हूंदो आहे, मगर इन जॻह ते इन्हनि ॿिन्ही खे अलॻि अलॻि बयानु फ़रमाए करे हिन ॻाल्हि ते मुतनबे फ़रमाए वियो जेकॾहिं अल्लाह वारे जे लाइ इल्मु ज़रूरी ऐं आलिम जे लाइ अमल ज़रूरी आहे। अल्लाह वारे जे लाइ इल्मु ज़रूरी ऐं आलिम जे लाइ अमल ज़रूरी आहे, पर जंहिं रंग जो ग़लबो हूंदो उन एतबार सां उनजो नालो रखियो वेंदो आहे। जंहिं माण्हू जो तवजो ज़्यादातर इबादात अमल ज़िक्र अज़कार में मसरूफ़ ऐं इल्म दीन बक़दरे ज़रूरत हासिल कंदो आहे, उहो रब्बानी अल्लाह वारो चहिराइबो आहे, जंहिंखे अॼुकल्ह जे इस्तिलाह में शेख मुर्शिद पीर वग़ैरह जा नाला ॾिना वेंदा आहिनि। ऐं जेको शख़्स अमली महारत पैदा करे माण्हुनि खे अहकाम शरिया ॿुधाइण सेखारण जी ख़िदमत में ज़्यादा मशगूल रहे थो, फ़राइज़ ऐं वाजिबात सुनन मुअक्कदा खां अलावा ॿिया नफ़ली इबादात में ज़्यादा वक़्तु नथो लॻाए सघे, उनखे हिबिर या आलिम चयो वेंदो आहे। ख़ुलासो इहो आहे त उन में शरीयत ऐं तरीक़त उलमाए मशाइख़ जी असुल वहदत खे बि ॿुधायो वियो आहे, तरीक़ेकार ऐं ग़ालिब मशग़ले जे एतबार सां उन्हनि में फ़र्क़ु खे बि वाज़िह कयो वियो आहे। जंहिं मां मालूम थियो त उलमा सूफ़िया कोई ॿ फ़िरका या को ॿ गिरोह न आहिनि, बल्कि ॿिन्ही जो मक़सदु ज़िंदगी अल्लाह ऐं उन जे रसूल जी इताअत ऐं फ़र्माबरदारी आहे। अल्लाह वारे जी ज़िंदगी जो मक़सदु बि आहे पंहिंजे रब जी रज़ा ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत। आलिम जे ज़िंदगी जो मक़सदु बि आहे ख़ुदा जी रज़ा ऐं आका मदनी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत। अलबत्ता इन मक़सद जे उसूल जे लाइ उन जे तरीक़ेकार सूरतन मुतग़ायर नज़र ईंदा आहिनि। उन खां बाद अल्लाह सी फरमाए बिमस्तहफ़िज़ू मिन किताबिल्लाह व कानू अलैहि शुहदा। इहे अंबिया उन्हनि जा ॿिन्ही क़िस्मनि जा नाइब उलमा ऐं मशाइख़ तौरात जे अहकाम जारी करण जा पाबंद इन जे लाइ हुया त अल्लाह ताला तौरात जी हिफ़ाज़त उन्हनि जे ज़िम्मे लॻाई हुई ऐं उन्हनि खे उन जी हिफ़ाज़त जो अहद ऐं अंजाम ऐं मीसाक वरितो हुई। पोइ थियो ईअं, अॻी आयत में अल्लाह ताला फरमायो वला तख़्शवुन नास वख़्शवुन वला तश्तरू बिआयाती समनन क़लीला, त जेके इहे यहूदियुनि में अहिड़ा माण्हू हुया जेके पंहिंजे क़ौम जा मुक़्तदा मञा वेंदा हुआ, यहूदी अवाम उन्हनि जे पोयों हलंदी हुई। उन्हनि सोचियो त जेकॾहिं असां इस्लाम क़बूल कंदासीं त पोइ हिकिड़ो मुस्लमान फ़र्द जी हैसियत में अची वेंदासीं, पोइ इहा असांजी अॻुवाणी ख़तमु थी वेंदी, माण्हू असांखे पंहिंजो पेशवा कोन सम्झंदा ऐं रुश्वत वठी करे उन्हनि जे लाइ अहकाम तौरात में तहरीफ़ करे आसानियूं पैदा कंदा। उन ज़माने में रुश्वत वठी करे माण्हुनि खां पैसा वठी करे पोइ तौरात जे अहकामनि में तहरीफ़ करे आसानियूं पैदा कंदा हुया ऐं उन ते अल्लाह ताला उन्हनि खे मुतनबे फ़रमायो त माण्हुनि खां न डिॼो त उहे तव्हांजे ताबेदारी छॾे ॾींदा, तव्हांजा मुखालिफ़ थी वेंदा ऐं तव्हां दुनिया जे थोरे सामान जे करे अल्लाह जे अहकामनि में गड़बड़ न कयो। आलिम थियणु वॾी ज़िमेदारी आहे, सिर्फ़ु ईअं न आहे सनद वठी पटको ॿधी ऐं लिबास अहिड़ो करे, ईअं न, वॾी ज़िमेदारी आहे। दुनिया जा सामान वठी ऐं पंहिंजी आख़िरत खे बर्बाद न कयो। अल्लाह सी फरमाए जेको माण्हू अल्लाह जे नाज़िल कयल अहकामनि जे मुताबिक़ फ़ैसिलो नथा कनि, इहे काफ़र माण्हू आहिनि, छो त इहे अल्लाह जे अहकामनि खे छॾे करे कुफ़री या ॻाल्हियुनि खे अपनाइनि था। उन खां पोइ ॿी आहे जेका आहे अहकाम क़िसास, कल तफ़सील सां बयानु थी आहे त यहूदियुनि जे लाइ तौरात में अल्लाह ताला इहो हुकुम नाज़िल फ़रमायो त जान जे बदिले में जान, अख जे बदिले में अखि, नक जे बदिले में नक, कन जे बदिले में कन, ॾंद जे बदिले में ॾंद, ख़ासि ज़ख़्मनि जे बदिले में ख़ासि ज़ख़्म आहिनि। त इन में जेको यहूदियुनि वटि मामिलो हुयो, हिकिड़नि जे लाइ हिकिड़ो क़ानून, ॿियनि जे लाइ ॿियो क़ानून, कल जंहिंजो तफ़सील सां पढ़ी आयासीं, पोइ अल्लाह ताला फ़रमायो त तौरात जो बि इहो क़ानून हुयो जेको इहो अल्लाह ताला बयानु फ़रमायो। उन खां बाद में अल्लाह ताला फ़रमायो कि जेके अल्लाह जे नाज़िल करदा अहकामनि जे मुताबिक़ फ़ैसिलो नथा कनि, इहे ज़ालिम आहिनि। अल्लाह जे अहकामनि जे मुताबिक़ फ़ैसिलो करणो आहे। क़ुरान मजीद अॻियनि किताबनि जी तस्दीक़ करण वारो किताबु आहे।
उन्हनि में जेका तहरीफ़ कई वई इंजील में तौरात में क़ुरान मजीद उन जी हक़ानियत ॿुधाई ऐं उन्हनि जेका तारीफ़ कई उनखे क़ुरान मजीद रोशन कयो ऐं क़ुरान मजीद उन अची सचाई खे बयानु कयो। बाक़ी लिकुल्लिन जअलना मिनकुम शिरअतन व मिनहाजा ते शरीयतुनि में अलॻि अलॻि तरीक़ा शरीयतूं छो अल्लाह ताला उनजो जवाबु अता फ़रमायो त तमामु हर हिकिड़े जे लाइ शरीयत ऐं तरीक़ो असां बयानु कयोसीं त उसूल दीन में समूरा नबी मुतफ़िक़ हुया। अलबत्ता फ़ुरूई अहकाम में थोरा थोरा जुज़वी इख़्तिलाफ़ हुया। पोइ अल्लाह ताला जूं इन में पंहिंजूं पंहिंजूं हिकमतूं इन अल्लाह ताला अहकाम ॾिना आहिनि त रब साईं इन में पंहिंजे पंहिंजे अहकामनि जो असांखे पाबंद कयो आहे त इन्हनि जी पाबंदी ज़रूरी आहे। अवल इब्तिदाई आयात मां मालूम थियो त यहूद जेको मुक़दमो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं पेश कयो हुयो ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजो फ़ैसिलो फ़रमायो त इहो फ़ैसिलो शरीयत तौरात जे मुताबिक़ हुयो। उन मां साबित थियो त गुज़िरियल शरीयतुनि में जेका अहकाम इलाही नाफ़िज़ थींदा हुआ जेसि ताईं क़ुरान या वही इलाही उन्हनि खे मनसूख़ न कयो हो उहे बदस्तूर बाक़ी रहंदा आहिनि। जीअं यहूद जे मुक़दमात में क़िसास जो मुसावात सज़ाए ज़िना में संगसारी जो हुकुम तौरात में भी हुयो, पोइ क़ुरान मजीद में भी उहो ई बेआईनी हुकुम बाक़ी रखे विया। तौरात में भी ईअं हुयो ऐं उन ज़माने में भी इहो। उन खां पोइ ॿी आयत में ज़ख़्मनि जे क़िसास जो हुकुम तौरात में बयानु कयो, इस्लाम में भी इहो हुकुम आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जारी फ़रमायो। इन्ही बिना ते उलमा जमहूर इस्लाम वटि बि ज़ाब्तो इहो आहे त पोयनि शरीयतुनि जा उहे अहकाम जिन खे क़ुरान मनसूख़ न कयो आहे उहे असांजे शरीयत में भी आहिनि ऐं आयात मज़कूरा में अहले तौरात खे तौरात जे मुताबिक़ ऐं अहले इंजील खे इंजील जे मुताबिक़ हुकुम ॾियणु ऐं अमल करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। हालांकि ॿई किताब ऐं उन्हनि जूं शरीयतूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बहसत खां पोइ मनसूख़ थी चुकियूं आहिनि। मतिलबु इहो आहे त तौरात ऐं इंजील जा जेके अहकाम क़ुरान मनसूख़ न कया आहिनि उहे उन्हनि जी क़ुरान अची हिन ज़माने में तस्दीक़ कई आहे। टियों हुकुम इहो आहे उन्हनि आयात मां इहो साबित थिए थो त अल्लाह जे नाज़िल कयल अहकाम जे ख़िलाफ़ु फ़ैसिलो ॾियणु बाज़ सूरतुनि में कुफ़ुर हूंदो आहे जॾहिं त एतिक़ाद में भी उनखे हक़ नथो सम्झे माण्हू ग़लति फ़ैसिलो ॾेई करे पोइ उनखे ग़लति नथो सम्झे बल्कि उनखे सही थो सम्झे त इहो कुफ़ुर जो कमु आहे। ऐं बाज़ सूरतुनि में ज़ुल्म ऐं फ़िस्क आहे जॾहिं अक़ीदे जे रूह सां उन अहकाम खे हक़ मञे थो मगर अमल उन जे ख़िलाफ़ु करे थो, माना ग़लति खे ग़लति सम्झे थो, सही खे सही सम्झे थो पर सम्झे थो त मां हे ग़लति थो कयां त पोइ इन में ज़ुल्म ऐं फ़िस्क जी राह हूंदी आहे। चोथों हुकुम इन्हनि आयात में इहो आहे त रुश्वत वठणु मुतलक़न हराम आहे। ख़ुसूसन अदालती फ़ैसिले ते रुश्वत वठणु अञा भी ज़्यादा गुनाह आहे। पंजो हुकुम इन आयात में इहो वाज़िह थियो तमाम अंबिया अलैहिस्सलाम ऐं उन्हनि जूं शरीयतूं उसूल में बिल्कुलु मुतफ़िक़ ऐं मुतहिद आहिनि मगर जुज़वी ऐं फ़ुरूई अहकाम में उन में मुख़्तलिफ़ आहिनि ऐं इहो इख़्तिलाफ़ अल्लाह ताला जे हिकमतुनि ते मबनी आहे। जेसि ताईं रुकू पूरो थियो इख़्तिसार सां तर्जुमो तफ़सील सां पढ़ियोसीं, तिलावत कईसीं ऐं इख़्तिसार सां इन जो तफ़सीर पढ़ियोसीं। ज़िंदगी रही इंशाअल्लाह ताला सुभाणे जो रुकू सुभाणे तिलावत कईसीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ला इलाहा